इन जो मतलब तो तव्हां पुलिस पोस्ट कायम करण चाहियो था। जी दिलावर खान, इन सां तव्हां हिते अमन कायम करण में कामयाब वेंदव। असां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिश कयूं था, पर पोइ बि कुछ न कुछ फर्क जरूर पवंदो। ईंदड़ वेंदड़ मथां नज़र रखी सघंदासीं। को भी फर्क न पवंदो। इन सां सिर्फ एतिरो थींदो त मुजरिम पंहिंजो रस्तो मटाईंदा। इन खां वधीक को भी फर्क न पवंदो। पोइ बि हिते हूंदा त पोइ जल्दी पहुचंदा। लॻे त कोन थो त असांजी पुलिस का वक़्त ते पहुचे। सॼो ॾोह असां मथां न ॾियो दिलावर खान। मुजरिमनि जी पुष्ट पनाही करे उन्हनि खे वधीक ताक़तवर तव्हां बणाए छॾियो आहे। मजू ऐं नजीब खे केरु पियो पनाह ॾे? तव्हां न त मूसा खान, जेकॾहिं उहो न त वारिस खान। मतलब त को न को कंहिं न कंहिं जी पुष्ट पनाही करे पियो पंहिंजे मुफ़ादन हासिल करण लाइ। पोइ उहे मुजरिम उन्हनि जे गीची में पइजी वञनि था। उन खां पोइ कानून जो दरवाज़ो था खड़कायो त हाणे इन्हनि खे गिरफ़्तार कयो। जेकॾहिं शुरू में ई उन्हनि जी निशानदेही कई वञे त असां उन्हनि खे एतिरो अॻिते वधण ई न ॾियूं। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि ॾिसां त तव्हां उन्हनि मुजरिमनि खे कीअं था काबू में आणियो। वाड़ी खैरा जी क़िस्मत वा। इहा त ख़बर ई न हुई त को हेॾियूं बि अयाशूं थींदियूं। खाई पी वठु जेको कुछ खाइणो थी तोखे तो तमाम जल्द निकरणो पेंदो। तू मूंखे हिन हवेलीअ मां ॿाहिरि कढाईंदी आहे। हाँ, मां तोखे तो तड़े न कढियमि त मुंहिंजो नालो मटाए वल्लूअ वारी कुतीअ ते रखंदसि। माई पंहिंजी ज़बान बंदि रख। तू पाण ई त चए थी त नालो मटाए रखजाए। हाणे ये तुझा ऐश मां हवेली में करण कोन ॾींदसि। खैरा जे सिर ॾे खैर हुजे वॾेरी। जे तू चाहे थी त तू भी हिन हवेलीअ में इज्जत सां रहीं ऐं असां खे भी इज्जत सां रहण दे। थोरो मिड़ई मूंखां पासो कर, न त अहिड़ो हशर कंदीसां जो अबाणा कख बि हथ कोन ईंदे। असांजी इहा मिल्कियत हराम जी नाहे जो तोखे उन मथां ऐश करण ॾियां। हिकु त हीअ मिल्कियत तुंहिंजी नाहे, ॿियो त जेतिरो हक़ इन मिल्कियत ते तुंहिंजो आहे ओतिरो ई हक़ मुंहिंजे न्याणीअ जो बि आहे। न्याणीअ जे टुकड़नि ते किरी पई आहीं, शर्म बि कोन थो अचे। हीअ मिल्कियत खैरा जे खाइण सां कोन खुटंदी वॾेरी। जेसी ताईं दिलावर खान जी हयाती आहे, अल्लाह वॾी ॼमार ॾेसि, तेसी ताईं खैरा हिन हवेलीअ खां नथी निकिरी सघे। मूंखे त चई छॾियो आहे दिलावर खान त माई खैरा तूं भली खा पी ऐश कर ऐं मूज़ी प्यास सड़न पचन। तूं सड़े पचे जले पई। ही आहे उन राकास जो भाउ जंहिं ते क़यामत बर्बा करे छॾी हुई। ऐं हिन सां गॾिजी तव्हांखे खान खे ख़तमु करणो आहे। खान खे ख़तमु करण सां मसइलो हल न थींदो। मसइलो हल थिए या न थिए, पर मूंखे हर हाल में अदा जो प्लान करणो आहे। ऐं जेतिरो जल्द थी सघे खान जो कमु तव्हां पूरो करे छॾियो। उनखे मारण सां मुंहिंजो मसइलो हल न थींदो। पुलिस खां तोखे मां आज़ाद कराईंदुसि, पर उन खां पहिरियां तोखे मुंहिंजो कमु करणो पवंदो। छा मुंहिंजो नओं साथी ही हूंदो? हा नजीब, जेको पहिरियों कमु मुंहिंजे हवाले कयो उहो कमु तूं करे चुके आहीं। वधीक हुनजी हयाती हुई जो बची वियो, बाक़ी तो पंहिंजो वाइदो निभायो ऐं हुनजे सीने ते तो गोली हलाई। कंहिंजे सीने में? असांजो हिकु दुश्मन न आहे, हज़ारे दुश्मन आहिनि। ऐं उन्हनि मां हाणे तॾहिं मां वॾो दुश्मन खान आहे। खान उनखे हाणे ख़तमु करणो आहे। खान त इब्राहिम जे पाण पोयां आहे, पोइ छो न मां इब्राहिम खे बकर या बदी निशानो वठी वेही रहां? मूंखे मज़ाक पसंदि न आहे। अॼु खां पोइ तोसां मज़ाक न कर। रुस्तम खान राजा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। बाबा हिकिड़ो अर्ज़ु कयां जे अघा में त ॻाल्हि कयो चाचा, जेकॾहिं मुंहिंजे वस में हूंदो न तव्हांखे नाव में त न कंदुसि। बाबा जीअं बि कयो, जेॾो बि ज़ोर लॻे लायो,
ॿिली मुंहिंजे पुट खे पेरनि ते आणियो। चाचा मजू सां मां मिली चुको आहियां, पर मजू मञे ई कोन थो। जेकॾहिं न नथो मञे त पोइ मारियो वेंदो। दिलावर ख़ान खे मूं मिंथ कई आहे, उहो मञी वेंदो, पर मजू खे केरु पेरनि ते आणे? चाचा मजू तव्हांखे छा चए? पुट मूं मड़े जी त हिक बि कोन थो मञे। जेकॾहिं न तव्हां ज़ोर लाईंदो त मूंखे उमेद आहे त पेर ते अची वेंदो। चाचा मजूअ सां मां मिली चुको आहियां हिन जे बारे में। मजूअ मूंखां 2 ॾींहं जी मोहलत घुरी आहे, चए थो 2 ॾींहंनि खां पोइ तोखे वरदी ॾींदुसि। रुस्तम ख़ान हिन चक्कर में जॾहिं तव्हां मिलो त वध में वध कोशिश कजो। मां तव्हांखे हथ थो ॿधां पुट। चाचा चाचा छा था कयो? तव्हां वॾा आहियो चाचा, ईअं न कयो। ठीकु आहे मां कोशिश कयां थो, मूंखे उमेद आहे त मजू खे पेरनि ते आणींदुसि। तव्हां ग़लती न कयो चाचा। हिकु त पुलिस कढा अथसि, ॿिए तरफ़ मूसा ख़ान वारा काट कुहाड़ा तिखा कयूं था वतन्स। इहो हिकिड़ो ई दर हुयो, जेकॾहिं न इहो बि बंदि थी वियो त पोइ केॾांहुं वेंदो पुट, केॾांहुं वेंदो? चाचा तव्हां दिलि न लाहियो चाचा, ॻणती न कयो। अलाह वॾो आहे, तव्हां मूं ते भरोसो रखो। मूंखे यकीन आहे त मां हुनखे पेरनि ते आणींदुसि। तव्हां ॻणती न कयो। कसम ख़ान इहे तुंहिंजा मूं मथां एहसान थींदा बाबा। न चाचा एहसान जी ॻाल्हि न आहे, मुंहिंजो फर्ज़ु आहे मजू खे पेरनि ते आणणु। हाज़िर चाचा, मां पहिरियों इहो कमु थो कयां। हाज़िर दुआ में यादि। अल्लाह ख़ुशि कंदुई बाबा, अल्लाह ख़ुशि कंदुई। वल्लू वल्लू ओ वल्लू छा थियो? तू ते निंड पियो करे? तो ख़बर है डीएसपी साहब असांखे छा लाइ मोकिलियो आहे? हाँ बाबा खबर आ। ख़बर अथई त ॿुधाए छा लाइ मोकिलियो अथई? माराणे जे लाइ मोकिलियो अथई, ॿियो छा जे लाइ मोकिलियो अथई साहब? न हितां जे माहौल ते नज़र रखण लाइ मोकिलियो अथई। साहब तव्हां घड़ी खन नज़र रखो त मां थोरो उस जो मज़ो वठी ॾिसां। उथाणे उथ मुंहिंजे लाइ चांहि करे, मां नज़र रखां थो। हाँ ॻाल्हि त ॿुध, ही प्यार थी केॾां पई वञी? अड़ी खैरा जिसर ॾेखार हुजे, अड़ी जनत घर में वेही बि सफ़ा तंग थी आहियां। सो हाणे सोच में त वञा थी पई, वञी पाण ई भाॼी बुती सौदो सूद वठी अचां शहर मां। हाँ तूं पई शहर वञी? छो नौकर खुटी विया छा? खैरा जिसर ॾेखार हुजे अड़ी जन्नत। काफ़ी ॾींहं थिया आहिनि, कॾहिं घुमण घतड़ ई कोन वई आहियां। रईस जी गाॾी बि बीठी आहे, सो चयो में त वञी गाॾीअ ते बि चक्कर हणी अचां। हाणे जे तूं हले त ॿई गॾु हलूं। हा जेकॾहिं गाॾी आहे पोइ त वाह जो हलंदुसि। खैरा जेसर ॾेखार हुजे अहिड़ी जन्नत, अॼु हल त साईं मूंसां। सॼो ॾींहुं गाॾीअ ते चक्कर थी ॾियाराए। अड़ी खैरा जेसर ॾेखार हुजे जन्नत, घणा ई थिया खाबा खाधासीं, अड़ी पंध बि घुमियासीं। हाणे त पोइ गाॾीअ जो मज़ो वठूं। शिकिल ॾिसेसि, मुहांडो ॾिसेसि ऐं चढ़े थी गाॾियुनि ते। खैरा जेसर ॾेखार हुजे अहिड़ी वॾेरी, तोखां बि वियसि। माई अलाह अलाह कर, एॾा वॾा आहिनि माण्हू जेॾा पिया थी घर में बि पाण खे चिटाए न ॾिठो थी। तूं बि रुगो वॾेरीअ जे नाले में हवेलीअ में रहण जे लाइ बाक़ी त कुला पीरां दा खैर आहे। हा हली आहे टोकूं करण। वॾेरी तूं पाण खे बि चिटाए ॾिस, हली आ खैरा खे आहिनूं ॾेखारण। रैसियाणी ॻाल्हि ॿुध, तूं हिन धोती सां कान पुॼंदी आहे, चवी सच पई। जॾहिं ख़बर बि अथसि त हीअ मूंसां कोन पुॼी सघंदी, पोइ बि विच में टपे ॾियण खां मुड़े ई कोन थी। निकिर तूं, तुंहिंजे लाइ गाॾी तयार बीठी आहे, किथे गाॾियूं निकिरी वञे। वॾेरी गाॾी बीठी हुजे जा वञे, जा खणी मूंखे नई गाॾी कराइणी पए, पोइ बि तोखे मेड़ में कोन कंदसि त मूंखे गाॾी कराए ॾे। हा अंजनत हलो हलो, माई हाणे जे हिन सां बीठी आहे न त सिज लही वेंदई। हलो हलो छो न हले।
ॾिस मां रेस ॾे आयो आहियां रेस ॾे उन में मुंहिंजो कमु आहे सम्झी मां घोर वञे सूप यम करे रेस हजवल ते ॾाकिड़ा कम था ठाहे यार वादो वधा थो उन लाइ रेस खे मिंट मेड़ कयां माना उतारे ते कम लाइ बिहार यार मानी पकावण आंदी आई हा कुझु तो अचे थो सूप यम करे न त सिखी पवंदो ते को आंदी आहे गुलाम कादिर हा छो तेरी नौकरी पक्की अरे जेतिरा ॾेखार हुजे काॾे वियो आहे रेस वॾो वो निकल गया है काॾे निकिरी वियो मेरे को बुधा को नहीं डर की पेरंदा गाड़ी काथे आहे पंध तो ले गया है जो गाड़ी था छोड़ वैसे ही वाहे लॻई कासर खे मां हाणे छा थींदो थियो छा आहे छा माई आहे छा ए जनत माई हाणे त ॾिठ थी गाड़ी बि काढे का हाणे हीअं था कयूं जो हितां बि किराए जी गाड़ी करे हलूं उतां बि किराए जी गाड़ीअ में था अचूं ॿियो छा कयूं हाय हाय पाण सां गॾु मूंखे बि धिका खाराईंदीअ छा माई वॾी जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ मूंखे ॿुधायो खैरां जेतिरा ॾेखार हुजे तूं हिते ई चङो आहे वरी हे घेंडो न लॻे कढ हा हल माई त ॾाढी ॾिंगी आहे न एॾी ॾिंगी न आहे तू रुगो थोरो रोब करीस रोब चरिया सो बि यम करे नौकरी जो कठवे थी है की है मथे मथे नौकरी मिली है फायरिंग कंहिं मथां हुई बाबा साईं एॾे मूसा खान जी ज़मीन तरफ़ ॿुधण में पई इहा ख़बर पई त कंहिं मथां हुई न बाबा साईं इहा ख़बर कोन पई जे भला अकबर जी ख़बर बाबा साईं दिलबर सां मिलियुमि उन्ही चयो त हेॾा न आया आहियो पोइ रमू हिते ई हूंदो पोइ छा सलाह अथव बाबा साईं हाणे हीअं था कयूं अॼु राति ॾिसूंसि था जे न आयो त सुभाणे निकिरी हलंदासीं ठीकु आहे बाबा साईं ठीकु आहे ठीकु आहे हा हले
बेखबर आहे तूं कहिड़ियुनि सोचुनि में घुमाई? अदावरे जे बारे में ही सोचा था। छा पियो सोची? यार मां सोचा थो त अदावरे सां मां ठाह कयां। इन खां वधीक ॿियो नेक कमु कहिड़ो थींदो? जेकर तव्हां सां ॿिन्हिनि जे विच में अचो त अदा जो ऐं मुंहिंजो ठाह थी सघे थो। छो न मां विच में ईंदुसि? तव्हां जॾहिं बि चओ मां उन दिलावर खान सां मिली ईंदुसि। मां चाहियां थो तव्हां सुभाणे सां ई वञो ऐं अदावरे सां मिली अचो। जेकर चई त भई गॾिया हलूं। जेसिताईं तव्हां अदावरे खे थधो नथा कयो तेसिताईं मां साम्हूं न ईंदुसि। जेकॾहिं मां साम्हूं आयुसि असां ॿई परे वञी पवंदासीं। ठीकु आहे, सुभाणे खां वञी मिली थो अचांसि। जेकर दिलावर खान थोरी बि नरमी ॾेखारी त मां तव्हां ॿाहिरनि जो ठाह कराए छॾींदुसि। मूंखे उमेद आहे त अदा नरम थी वेंदो। वधीक परे थियण खां सुठो आहे त मां अदा सां ठाह करे छॾियां ऐं इन सोढे खे मां ई धिका ॾेई ॿाहिरि कढां जीअं असां ॿिन्हिनि भाइरनि खे इन जॻह ते पहुचायो आहे। अकबर लागी तो 3 ॾींहनि खां गुम है। किथे हिते ई? हिते बि किथे? दोस्तनि वटि वियल हुयुसि। कंहिं वटि? हिकु ॾींहुं दिलबर वटि ऐं 2 ॾींहं शहर हुयुसि। दिलबर वटि? हा, हिकु ॾींहुं हुयुसि हुन वटि। छो खाना छा ॻाल्हि आहे? अॼु भला पुछाणा शुरू कया अथव? दुश्मनी लॻी पई आहे। घुमण लाइ हली वञो अकबर, पर थोरो ख़्याल सां। अखियूं पूरियल न आहिनि खाना। जेकॾहिं अॼु तूं हिते आ त पोइ असां शहर ॾांहुं थी अचूं। भला रमू हिते न आहे छा? ॿई गॾिया था वञूं। रमू जो कहिड़ो कमु शहर में? कमु आहे अकबर, कमु आहे। तॾहिं त वर्तियूं थो वञासि। थी अचो, मां हिते ई आहियां। रमू भले। हलो साहब को मुर्गो ही हथ कोन थो अचे। बस हाणे बस, अॼु खां पोइ वरी इहा ॻाल्हि न कजांइ। रोज़ अहिड़ियूं मुसीबतूं कोन लॻंदियूं। तॾहिं त साहब असांखे हिते मोकिलियो आहे। जेकॾहिं को जान न ठाहियोसीं न त हिते रही कोन सघंदासीं। सुकी पघार ते काॾों पूराई थींदी? सुकी पघार ते ई पूरत करणी आहे। कहिड़ो हितां असां खीसा भरे हलंदासीं। सरे मुर्गा अचनि था। न न, हिननि खे न रोकजांइ। सरे तूं वेही मज़ो ॾिस कीअं थो माल कढान। अरे पियो 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 पियो, अरे लई अचो। अरे रे तूं असांखे हेठि लाराईंदी? हा साहब चयो थो हेठि लई अचो। सॾु कर पंहिंजे साहब खे। सॾु कर न। छा ॻाल्हि आहे? माई मूंखे त तुंहिंजी ख़बर ई नथी पवे तूं मुंहिंजी तरफ़ां आहे या ख़ैरा जी तरफ़ आहे। रेसणी तूं छा थी समझी? मूंखे त ईअं थो लॻे त तूं ख़ैरा सां मिली मुंहिंजे लाइ मसला थी खड़ा करे। रेसणी आऊं त तुंहिंजे ई कम में लॻल आहियां। ॾिस न, जेकॾहिं मूं थोरो घणो इन जो चवण न वरितो न ख़ैरा जो त इतबार करी हू मूंखे हवेली में अचण ई कान ॾींदी। ख़ैरा केर थींदी आहे तोखे हवेलीअ में तरण वारी? हाय हाय, ख़ैरा जॾहिं तोखे ई नथी सहे त आऊं केर थींदी आहियां ख़ैर जे अॻियां पीअण वारी? हीअ हवेली ख़ैरा जे पीउ जी नाहे। भले कंहिंजे बि पीउ जी हवेली हुजे, पर हिन वक्त तो ख़ैरा जो राज हले तो हवेली ते ख़ैरा जो राज। ख़ैरा जो मां राज ते हलन कोन ॾींदसि। ख़ैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। अॼु ॾींहं ताईं का बि अहिड़ी कान्हे का जेका ख़ैरा जा तॾा वेड़ा आहे। जंहिं महिल ॾिस मुसीबत मथां बीठी आहे। इन करे ई त चवां थी त जंहिं हिन हवेलीअ में रहणो अथई
त खैरा जे हेठों थी रहो। रईसानी सकीना तुझे हेठों थी रहे। खैरा जे सर ॾे खैर हुजे वॾेरी, तुंहिंजी भलाई इन्हे में आ। जे इएं न कई न त पोइ हितां मुफ़्त में तड़जी वेंदी, मुफ़्त में। तू मूंखे तड़ींदी फकी ॾेणी सां फिटाईंदी त कुदरत वारो ई तड़े छॾींदी। नथी चवां त हल माई हल, खैरा मथां थी उलरूं करे। खैरा होश कर, कुछ होश कर। खैरा जे सर ॾे खैर हुजे, खैरा जे मथां थी उलरा करे। तू मरंदी तमाम जल्द मरंदी। खैरा जे सर ॾे खैर हुजे, खैरा सां उचाइण वारा निस्त नाबूद थी विया। खैरा जे सर ॾे खैर हुजे, हिन मलंगियाणीअ सां जंहिं बि उचायो आहे उनजूं पाड़ूं ई पटिजी वयूं आहिनि। हा तूं न उचाए, ईअं न थिए जो पाड़ूं ई पटिजी वञनि। कुछ ख्याल करे। हा बाबा साईं, इवन एक बार करें गाना शुरू किया है। बाबा साईं, इन जो मतलब तो छोरी हिते ही रहे। हाँ, छोरी हिते ही हुई। अकबर में शक पहुंची हुई तॾहिं हू तो छोरी के कॾहिं किथे रहाया हुआ। तमाम जल्द रमूं, तमाम जल्द छोरी के हथ करो। ॾिसो इन छोरीअ खे जेका मुझे पुट जो मौत पड़ी। ढोलू वन मां अञा बि घणा अॻिते निकिरी वञो, उन खां बहितर आहे त ॻाल्हियूं थी वञनि। हलार खान मूंखे पक आहे त हाकिम खान कोन मञी थो। बाक़ी तव्हां आया हो, तव्हां लाइ मूंखे इज़त आहे, इन करे तव्हांजी इज़त रखण लाइ मां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियां। हाणे हू हिते अचे थो त बि सही आहे, बाक़ी जे तव्हां चओ त मां ओॾे अचण लाइ बि तयारु आहियां। दिलावर खान, तव्हां वॾा आहियो, मां तव्हांखे ओॾे अचण जी तकलीफ़ कोन ॾियां, पर मता हाकिम खान हिते अचण खां ख़ौफ़ खाए, तंहिंजे करे तव्हांखे ओॾां अचण जी तकलीफ़ करणी पवंदी। ठीकु आहे, ॾींहुं ॿुधायो। असां त हर वक़्तु उते आहियूं, तव्हांखे जॾहिं बि टाइम मिले हलिया अचो। त पोइ हलार खान हीअं था कयूं, मां हीअ ईंदड़ जुमेरात अव्हां वटि हूंदुसि। दिलावर खान, असांखे तव्हांजो इंतज़ारु। मां तमामु जल्दी ईंदुसि, पर हलार खान पंहिंजे दोस्त खे वञी सम्झाए ऐं हुनखे चएसि त जॾहिं असांखे दुश्मन जो बि बुरो नथा सोचूं त पोइ भाउ जो बुरो कीअं सोचींदासीं। मजू मां तोखे दोस्त समझी सलाह थो ॾियां त ज़िद खे छॾ। हिकिड़े वक़्त ते सभिनि सां फिटाईंदे त मारिजी वेंदे, कोन रहंदे ज़िंदा मारिजी वेंदे। रुस्तम खान, मौत पंहिंजे वक़्त ते ईंदो आहे, पंहिंजे वक़्त ते। पंहिंजे वक़्त ते ईंदो आहे मौत। हा, मौत पंहिंजे वक़्त ते ईंदो आहे। जेकॾहिं मौत पंहिंजे वक़्त ते ईंदो आहे त हीउ वठ रिपीटर, वठ वठ ऐं कर पंहिंजे सीने ते फायर। जेकॾहिं तोखे मरणो न हूंदो, वक़्त ते मौत ईंदो, तोखे कुझु बि न थींदो। कर पंहिंजे सीने ते फायर कर। रुस्तम खान, मां एतिरो बेवकूफ़ न आहियां जो ॼाणी वाणी मौत जे मुंहं में पवां। अरे बाबा, तॾहिं त तोखे चवां थो त कुझु सोच ऐं अकुल खां कमु वठ। अरे जेकॾहिं ॼाणे वाणे खूह में टपो ॾींदे, तोखे मौत खां केरु बचाए न सघंदो, मां बि न। इन हमले खां पोइ दिलावर खान मूंखे माफ़ कंदो? अरे बाबा, दिलावर खान खे मञाइण मुंहिंजो कमु आहे, मुंहिंजो ज़िम्मो आहे दिलावर खान जो, बसि न। सिर्फ़ तूं पंहिंजे इज़त तां हल, ऐं हा, अॻिते लाइ बि मुंहिंजो ज़िम्मो आहे। जेकॾहिं हिन वक़्तु मां दिलावर खान खे माफ़ कयो त दिलावर खान जे सिर जा पैसा मूंखे वापसि ॾियणा पवंदा। करे छॾ वापसि पैसा, इहे पैसा वापसि करे छॾ। मजू, जेकॾहिं तोखे पैसनि जी घुर्ज पई न, जेकॾहिं तोखे पैसनि जी घुर्ज पई त मां तुंहिंजे करे रस्तो ब्लॉक कंदुसि।
ऐं जेके भी पैसा हथ आया सब तोखे ॾियुसि, मां टको बि न खणंदुसि। बस रुस्तम खान उहे पैसा तॾहिं वापस कयां जॾहिं हाणे मूंखे हुजनि। एतिरो जल्द तो पैसा भी खत्म करे छॾिया? हाँ यार पैसा ॾेई मूं जगह वठी छॾी। ठीक है, त पोइ इहा जगह विकणी पैसा वापस था कयो। पर एतिरा पैसा वापस हाणे कोन मिलंदा। तो इहा जगह कंहिंखां वठी? नजीब खां। ठीक है, तू नजीब जा पैसा खाई वञ। जेकॾहिं नजीब तोखे कुझु बि चयो न उहो मुंहिंजो ज़िम्मो आहे, उनखे मां मुंहुं ॾिजो। ठीक है रुस्तम खान, मां राज़ी आहियां। दिलावर खान जेकॾहिं अॻियूं ग़लतियूं माफ़ करे थो त ॿीहर ग़लती असां न कंदासीं। ठीक है मुंहिंजो, मां वञी तुंहिंजो ज़िम्मो खणी थो अचां। पर हा, हिकिड़ी ॻाल्हि यादि कजांइ त हिन चकर वाइदे ख़िलाफ़ी न थिए, छो जो वाइदे ख़िलाफ़ी करण वारे जो को बि वक़ार नाहे हूंदो। मां वञा थो तुंहिंजो